नासरीन पिंगरيو भरसां LBOT समनाले के इंतजामिया RD 211 वटां कटे ॾियण जो फैसलो करे वरितो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे पिंगरيو मां गुल मोहम्मद। जी गुल मोहम्मद, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, LBOT जे RD 211 खां कमिश्नर हैदराबाद जो नोटिफिकेशन खां पोइ डिप्टी कमिश्नर मदीन इरिगेशन डिपार्टमेंट जो अमलो हिते पुलिस जी वॾी दफ़री खणी पहुतल आहे, पर थरपारकर जा माण्हू सभनि जी तादाद में हिते पहुची विया आहिनि जिन मज़ामत कई आहे ऐं उहो कटण कोन पिया ॾियनि। ऐं हीअ कट तव्हांखे ॿुधाईंदो हलां, LBOT 211 पुराणा जे करे हीउ कट कोन पियो लॻो, सिंध गवर्नमेंट इहो फैसलो कयो आहे इहो कट ॾेई बाक़ी ज़िलनि खे बचायो वञे। जी गुल मोहम्मद, तव्हांजी महिरबानी।